कराची जी मकामी होटल में ऑल बुरड़ा वेलफेयर एसोसिएशन पारां कश्मोर वाक़े में बहादुरी जो मुज़ाहिरो कंदड़ एएसआई मोहम्मद बख्श बुरड़ो ऐं संदसि न्याणी खे बहादुरी जो एहसास ॾियण वारी तकरीब कोठाई वई। इन हवाले से रिपोर्ट कर रहियो आहे महताब शेर। कराची जी मकामी होटल में ऑल बुरड़ा वेलफेयर एसोसिएशन पारां एएसआई मोहम्मद बख्श बुरड़ो ऐं संदसि न्याणीअ खे बहादुरी जो एजाज़ ॾियण वारी तकरीब कोठाई वई। तकरीब में ख़ासि मेहमान आवाज़ टीवीअ जे चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर फैज़ ब्रोही, डीएसपी गुलाम सरवर, एएसआई मोहम्मद बख्श बुरड़ो, ऑल बुरड़ा वेलफेयर एसोसिएशन जे चेयरमैन फारूक अज़ीज़ बुरड़ो, अरबाब खादम हुसैन, महबूब अली बुरड़ो ऐं ॿियनि शिरकत कई। तकरीब खे ख़िताब कंदे आवाज़ टीवीअ जे सीईओ फैज़ ब्रोही चयो त मोहम्मद बख्श बुरड़ो कंहिं ॿिए जे न्याणीअ जी इज़त बचाइण ख़ातिर पंहिंजे नंगनि जी इज़त दाव ते लॻाए छॾी। एएसआई मोहम्मद बख्श बुरड़ो जहिड़ा माण्हू मुआशिरे जो ॻाट ऊचो करण में पंहिंजो किरदारु अदा कंदा रहनि था। असांखे मोहम्मद बख्श बुरड़ो ऐं संदसि न्याणीअ ते फ़ख्रु आहे। मोहम्मद बख्श बुरड़े पंहिंजी हिकिड़ी मासूम न्याणी खे, हालांकि उहा हिकिड़ी गैर सिंधी हुई, अलाए किथां जी हुई, अलाए मतिलबु उन जो को न वारिस हुयो न छा, पंहिंजी न्याणी खे घर खां कढी, पंहिंजी घरवारी खे घर कढी, उन जी इज़त खे ते कंप्रोमाइज़ करे उन न्याणी जी ज़िंदगी बचाई। असांजूं दुआऊं त असांजे हिन भाउ जी इज़त ता क़यामत ताईं ईअं ई जेको आहे सो ईअं ई माण्हुनि खे यादि कंदा रहनि ऐं ईअं ई महफ़िलनि जो मोर हुजे। तव्हां सभिनी खे हिन ते फ़ख्रु करणु घुरिजे। मुंहिंजे ख़्याल में हीउ सिर्फ़ु बुरड़नि जे लाइ फ़ख्रु न आहे, पर हीउ त पाकिस्तान जे लाइ, सॼी दुनिया जे लाइ हिकिड़ो फ़ख्रु आहे त असां हिन ख़िते में रहंदड़ माण्हू, असां जीअं चयो वेंदो आहे त पंहिंजे नंग ऐं नामूस ते क़ुर्बान थियणु, हिन शख़्स पंहिंजे नंग ऐं नामूस ते वॾी क़ुर्बानी ॾिनी आहे। मां सम्झां थो त अहिड़ा माण्हू जेके आहिनि उहे सदियुनि में पैदा थींदा आहिनि। तकरीब में शरीक मेहमाननि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मोहम्मद बख्श बुरड़ो मज़लूमनि जो साथ ॾेई साबित कयो आहे त ॾाढ ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ कंहिं बि हद ताईं वञी सघिजे थो। मोहम्मद बख्श बुरड़ो सॼे मुआशिरे में ज़ुल्म ख़िलाफ़ विढ़ंदड़नि लाइ मिसाल आहे। त मोहम्मद बख्श बुरड़ो ऐं उनजी पूरी फैमिली जे इन जज़्बे खे जेको आहे उहो सलाम आहे त उन हिकिड़ी न्याणी खे जेको आहे मुजरिमनि खां बचाइण लाइ पंहिंजी हिकु वॾी क़ुर्बानी ॾिनी, पंहिंजी न्याणी खे जेको अॻिते कयो। इहो अहसासु इंसानियत जी सरबुलंदी जो अहसासु आहे। इन अहसास खे तमामु असां जेको आहे फ़ख्रु था कयूं इन अहसास ते, ऐं असांखे फ़ख्रु आहे त मोहम्मद बख्श बुरड़ो असांजे बुरड़ा क़बीले सां जेको आहे उहो रखे थो। मां पंहिंजे दोस्तनि ऐं पुलिस डिपार्टमेंट खे इहो चवंदुसि त मज़लूम जी जेको आहे मदद कनि, मज़लूम जी ख़्यालु कनि। हर मुमकिन ते मज़लूम केर बि हुजे, कहिड़ी ज़ात जो बि हुजे, ज़ात सां असांजो कोई तालुक़ न आहे। असां आवाम जा ख़िदमतगार आहियूं ऐं ईअं ख़िदमत कंदा रहनि। ज़ालिम मज़बूत आहे, मज़लूम वीचारो कमज़ोर आहे, त असां उन ज़ालिमनि खे कीअं मुंहुं ॾेई सघूं। तंहिंजे लाइ असांजे बुढ़े जेकी आहे क़ुर्बानी ॾिनी, त अगरि हुकूक वठण लाइ हिकिड़ो सबक़ु ॾिनो त भई जेको आहे त तव्हां को बि हक़ूक़ वठो था त उन लाइ पंहिंजे नंग नामूस दंग खे क़ुर्बान करिणो पवंदो। असां हीअ अबू अलायंस फोरम जेकी ठाही आहे पाकिस्तान लेवल ते, सिंध लेवल ते ऐं कराची डिवीज़न लेवल ते अॻिते बि असां ठाहींदासीं। असां सिर्फ़ु इन लाइ ठाही आहे त जीअं जेको बि ग़रीब आवाम आहे, असांजी बिरादरी जो हुजे या सिंधी हुजे, को बि हुजे, उन जी मदद करे सघूं। इन जे कम सां पूरी दुनिया एप्रिशिएट करे थी ऐं असांजो ख़ुसूसी तौर ते अॼु जेको लायर फोरम जे तरफ़ां ऑल बुरड़ा वारनि प्रोग्राम कयो आहे, इहो तमामु हिकिड़ो सुठो प्रोग्राम आहे, हिकिड़ी हौसला अफ़ज़ाई आहे। असांजी सॼी बिरादरी जेका बि आहे उन तमामु सुठे तरीक़े सां इन इहा शइ खे महसूसु कयो आहे त असांजा बुरड़ो हिकिड़ो बहादुरी जो कमु कयो आहे। बुरड़ा फोरम बगैर किसी रोज़ी धंधे के इस काम को इस हवाले से करने के लिए निकलता है ये फोरम कि हमने मज़लूम की इमदाद करनी है और कानून को जो है वो उन लोगों तक सही सिमत में पहुंचाना है, अदलिया तक पहुंचाना है, उनकी रहनुमाई करनी है। तो मेरे ख्याल में ये निजात है, ये बहश्त में जाने का ये एक ज़रिया है, ये एक सोर्स है बंदे को अपनी आखिरत सुधारने के लिए। मोहम्मद बख्श बुरड़ो साहब पंहिंजो माना न्याणी के इस्तेमालु कई ॿिए हिकु ग़रीब जे लाइ, ऐं इंसान ज़ात खे ईअं घुरणु घुरिजे कि हर ग़रीब सां ईअं मदद करणु घुरिजे। तमामु दिलेरी बहादुरी सां पंहिंजो हिमत करे मसइले खे हल कयो। उन मौक़े ते आवाज़ टीवीअ जे सीईओ फैज़ ब्रोही ऐं एएसआई मोहम्मद बख्श बुरड़ो समेत स्टेज ते वेठल महिमाननि खे अजरक ओढाया विया। तक़रीब जे आख़िर में मोहम्मद बख्श बुरड़ो समेत मुख़्तलिफ़ माण्हुनि खे शील्डूं पिणु पेश कयूं वयूं।